अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 16 मार्च। सुबुह जा थिया आहिनि 8। मां कयां थी नाश्तो। स्टील जी मां पंहिंजी नंढड़ी प्लेट रखी आहे तए ते, गरम गरम तए ते, त जीअं हिनजी दाल गरम थी सघे। दाल राति जो पचाई हुई, पालक दाल, इहा मां खाईंदमि नाश्ते में। हिते आहे हीअ ब्राउन ब्रेड, चांहि रखी अथमि चुल्हे ते, ऐं मुंहिंजे नाश्ते जो टाइम आहे 9 थिया आहिनि सुबुह जा। ऐं मां अची वई आहियां सिलाई मशीन जे तरफ़। कल्ह हीअ शर्ट अध में हुई, त अॼु मां हिनखे कंदमि कंप्लीट। ऐं जेसिताईं घटि में घटि बासी ईंदी कम वारी, तेसिताईं मां सिलाई कंदमि हिते बि, छो त उहा तक़रीबन 10 बजे खां पोइ ईंदी आहे, त कलाकु त मूं वटि पको आहे सिबण लाइ। 10 थिया आहिनि ऐं असांजी कम वारी माई अची वई आहे। हीअ राजिया जी शर्ट मां सिबी पूरी कई। शलवार मां हिनजी कल्ह सिबी हुई। हीअ शलवार आहे। सो ही नंढड़ो ड्रेस हिन जो तयारु आहे। बाक़ी बटण वटण लॻंदा अञा इस्त्रियूं थींदियूं, सिलाई खे जेको ॼमाइणो आहे चङी तरह इस्त्री करे। ऐं मां ठाहींदमि कचिरे जे लाइ थेली। हिकिड़ी इहा ॻाल्हि त मुंहिंजे घर में किचन जे लाइ डस्टबिन न हूंदो आहे कॾहिं बि। ऐं मां जीअं हिते ॾिसूं था त हीअ कटिंग्स जमा आहिनि, या कागज़ हूंदा आहिनि, रसीदूं पर्चियूं सभु असां फाड़े हिकिड़ो शॉपर भरे रखंदा आहियूं। पोइ रोज़ानो जेका असां कचिरे जी थेली ठाहींदा आहियूं, उन में हेठां असां कुझु कागज़ या इगड़ियूं या अहिड़ा बचा सचा टुकड़ा विझंदा आहियूं, त जीअं आलो कचिरो जेको आहे पाणी न छॾे। सो हीअ थेली मां ठाहींदमि, छो त डस्टबिन जॾहिं गंदो थो थी वञे, उनखे धोइणु ॾाढो मुश्किल आहे। मां सोचींदी आहियां जेका शइ मां पाण धोइणु पसंदि नथी कयां, उहा मां पंहिंजी मासीअ खे, कम वारी खे बि न चवंदी आहियां, छो त गंद बहरहाल गंद आहे। जॾहिं मूंखे नथो वणे त ॿिए कंहिंखे छो वणंदो। सो हीअ सॼियूं हाणे कटिंग्स वग़ैरह खणंदमि ऐं मां हिन में विझंदमि थेलीअ में। हिन में मां कुझु कागज़ ऐं कपिड़नि जूं टुकड़ियूं वग़ैरह विधियूं आहिनि। सो हुनखे रखां थी। हाणे आई आहियां किचन में। हिते बि जेको आहे खीर वारो खीर ॾेई वियो, थेली ख़ाली पई आहे। खीर हिते कढे थो, हुनजी मां मानी पचाईंदमि। हाणे ॿोड़ गरम कंदमि, त जीअं हिनखे हाणे ई जेको मां खाधो ॾेई छॾियां। कल्ह मां तव्हां सां ज़िक्र कयो त इंडिया मां अधी रुचिका वर्मा मूंखे आइडिया ॾिनो त जॾहिं बि गिहु कढो त जेको ब्राउन कलर जो फोग जेको बचंदो आहे आख़िर में, ख़ुश्क मलाई, उहा पाणी में काढ़े ऐं उनखे जेको आहे थधो करे फ्रिज में रखो, त मथां ॿियो बि लेयर गिह जो ॼमंदो। तजुर्बो त थी वियो कंहिं हद ताईं कामयाबु, पर हाणे मसइलो इहो आहे त हिन गिह खे हिन मां अलॻि कीअं कजे। अलॻि बि कबो तॾहिं बि जेको आहे हिन में उहो पाणी अची थो वञे, त हिन गिह में त अची वियो पाणी। सो जेकॾहिं अधी रुचिका वर्मा ॾिसंदी हुजे त प्लीज़ गाइड कयो त असां हिन खे पाणीअ मां कीअं अलॻि कंदासीं गिह। त हाणे अगरि जेकॾहिं असां हिनखे तरण में विझूं था या मानीअ ते हणूं था, त हीअ त गिह जेको आहे सॼो पाणी पाणी आहे, त ठंडा उथंदा त कमु कीअं थींदो। कल्ह मूं इहा तव्हांखे टिप ॾिनी ऐं मूं सोचियो त पाण बि आज़माए ॾिसां। सो गिह त इलाही सारो जमा थी वियो आहे हिन जे मथां, हिन में कोई शक न आहे, पर मसइलो इहो आहे त हिनखे पाणी मां धार कीअं कजे। ऐं मां सोचां थी त हिन में जेको बाक़ी गिह आहे ॼमियल, उनखे मां हिन छाणी जी मदद सां छाणियां थी, ॾिसां थी छा थो निकिरे, वरी तव्हां सां शेयर थी कयां। सो पहिरियों जेतिरो बि थुल्हो थुल्हो ॼमियल ॻंढा आहिनि, इहे अची था वञनि चमचे में, त इहे मां हिन मां कढी थी वठां। ऐं हीअ मां रखी छॾींदमि गिह फ्रिज में। फ़िलहाल मां हिनखे यूज़ न कंदमि ऐं ॿिए गिह में बि न मिलाईंदमि, छो त हिन में पाणी आहे। अधी रुचिका वर्मा, जेकॾहिं तव्हां हीअ ॾिसो था त प्लीज़ कमेंट करे ॿुधायो त हिन पाणी जो छा कजे। मां इंतज़ारु कंदमि तेसिताईं हिन गिह खे इस्तेमालु न कंदमि। हीअ ॾिसो, हीअ मां कुझु जेको आहे हिन पाणीअ मां छाणे ऐं हीअ गिह कढियो आहे, ठीकु आहे। सो इहो हिन में हले वियो। हाणे बाक़ी बि छाणे कढी थी वठां। 11:30 थिया आहिनि। असांजी कम वारी माई हली वई, मां अची वई आहियां वापसि सिलाई ते। ऐं अॼु मां घटि में घटि हीअ मूं वटि आख़िरी आहे, हादिया जो फ्रॉक थी ठाहियां ऐं उन सां गॾु हिनजी चडी ठहंदी। इहो कंप्लीट कंदमि इंशाअल्लाह, इरादो इहो ई आहे। पोइ ॾिसां त अॻियां छा थी कयां। हादिया जो फ्रॉक कंप्लीट थी वियो ऐं हिनजी चडी बि मां सिबी वरिती आहे। पाचन में लास्टिक हई आहे ऐं मथे जेका लास्टिक पवंदी उहा मूं वटि आहे कोन, थोरी आहे, सभिनी में न ईंदी, उहा मां वठी ईंदमि। सो इहे आहिनि उहे कपिड़ा जेके मां लाड़काणे में वठी आई हुअमि। हीअ आहे राजिया जी शलवार कमीस आहे हिकिड़ी, ऐं मां हूअं त तव्हां सां शेयर करे चुकी आहियां मां जेको बि सिबियो आहे। हीअ राजिया जो ट्राउज़र आहे ऐं हीअ आहे राजिया जी शर्ट आहे, जंहिंजे लाइ मूं हीअ ॾोरी बि ठाहे रखी आहे, या हिन में हणंदमि। ऐं कुझु ॿियो बि हिन में डिज़ाइन करिणो आहे मूंखे अञा। ऐं प्लस 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 हीअ हादिया जी चडी आहे।
ऐं उन खां अलावा जेके ॿिया कपिड़ा सिबिया आहिनि अञा हिन जो फ्रॉक आहे हिकिड़ो ऐं हिकिड़ो ॿियो राजिया जो बि फ्रॉक आहे हादिया जो बि, यानी हे उहे कपिड़ा आहिनि जेके मां हिन दफ़े लाड़काणे मां कट पीस वठी आयमि, उहे सिबिजी विया आहिनि। हाणे हिननि में इलास्टिक पवंदी, बटण लॻंदा, हिन जे मथां कुझु थोरी घणी सजावट थींदी। उहा सजावट जेका फाइनली मां उन्हनि जी पूरी अलॻि वीडियो ठाहींदमि कपिड़नि जी। त मां अॼु जेको आहे हाणे कोशिशि कंदमि त हिननि खे मां कंप्लीट करे वठां त जीअं हितां हटी फाइनली मुंहिंजे कबट में पइजी वञनि। हीअ फ्रॉक हुयो राजिया जो ऐं हीअ हिकिड़ो सॉरी हादिया जो, ॿियो हादिया जो हे आहे ऐं हिकिड़ो हीअ राजिया जो वॾो फ्रॉक। ठीकु आहे। सो इन्हनि जा बटण वटण अञा न आहिनि लॻियल ऐं लेस मां हिननि खे हई आहे, अञा हिननि जे मथां कुझु कमु मूंखे करिणो आहे। ऐं हिते मुंहिंजो स्वेटर टंगियो पियो आहे जंहिंखे ॾिसी मूंखे शदीद गर्मी थी रही आहे। अञा ताईं मां इहे धोईंदमि, अञा ज़ाहिर आहे पोइ पैक कंदसि इनशाअल्लाह। ॾेढ थियो आहे ऐं मां आई आहियां मानी पचाइण जे लाइ। दाल बि पई आहे ऐं कल्ह मंझंदि जो कद्दू पचायो हुयमि, उहो बि पियो आहे। त असां ॿिन्ही ॼणनि जे लाइ इहो काफ़ी थींदो। मां सुराण आहियूं लंच में, मासी खे मानी सुबुह जो ॾेई छॾी, सो अटो बि ॻोहियल पियो आहे हिन महिल जो। त हाणे लंच जी तयारी आहे। ऐं हिते मुंहिंजा हीअ बटण धागा वग़ैरह पिया आहिनि जेके मां हिन फ्रॉक्स ते आस्ते आस्ते करे हाणे हिननि ते बटण वटण हणंदमि ऐं हिननि खे कंप्लीट कंदमि। शाम जा 6 थिया आहिनि ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। थोरी देरि ॿाहिरि आयमि, हवा ॾाढी मज़े जी थी हले ऐं कुझु कुंडनि जी मिटी मथां सुकी वई आहे। सभिनी खे पाणी नथी ॾियां, जिन जी मिटी थोरी मथां सुकी आहे उन्हनि खे जेको आहे हिन महिल पाणी ॾींदमि। जीअं हीअ कल्ह पाणी ॾिनो त इलाही मिटी आली आहे, अञा इन्हनि खे ज़रूरत न आहे, पर किन किन जी मिटी सुकी वई आहे। सो थोरी देरि दिलि बि ख़ुशि कंदमि हिननि सां गॾु। हिते बीही ॾाढो फुल ब्लूम माशाअल्लाह ऐं इंतज़ारु आहे त ॾिसां त इहे शाखूं वॾियूं थी थियनि त कहिड़ो रूप कहिड़ो शेप थो वठे। छो त पहिरियों जीअं को ही हुयो त इहो पूरो हीअं मथां छत वांगुरु हुयो न, जीअं बिल्कुलु हीअं शेड ठही वियो। त हिन दफ़े ॾिसां त हाणे इहो छा थो ठहे। ऐं ॿियो हीउ ॾिसो, हीउ मुंहिंजो वाइट लिली सहारे सां बीठो आहे। हिन में ख़ुशबू हूंदी आहे या मूंखे पहिरियों दफ़ो ख़बर पई आहे। सो ॾाढो मूंखे मज़ो आयो इहो ॾिसी करे। हिन जूं हीअ जेके बि मुखड़ियूं आहिनि ज़बरदस्त ऐं माशाअल्लाह हीअ सभु वधनि था आराम आराम सां। हिन में बि ही नंढिड़ो नओपन तव्हां ॾिसी सघंदव। सभिनी में फुल ग्रोथ थी रही आहे। हे पाम हिन वीचारे खे मां सदाईं कंट्रोल में रखंदी आहियां। हिन जा पन मां ईअं कटे गोल करे छॾींदी आहियां, छो त ॾाढा ॾाढा वॾा पन अथसि। हीअ हिन में हिकिड़ो नओं फ्रेश पन निकितो आहे, लाइट ग्रीन तव्हांखे नज़र ईंदो। इहो नओं आहे, हीअ सुकी विया आहिनि हिकिड़ा, इहे बि इन मां कटणा आहिनि। सो इहो बि पंहिंजे जोबन ते आहे हिन महिल। ऐं बाक़ी मूंखे सम्झ में नथो अचे त मुंहिंजे हिन करोटनि मां कलर छो ख़तमु थी वियो आहे। हिन मां कलर ख़तमु थी वियो आहे ऐं हीअ जॾहिं मां वठी आई हुअमि त फुल कलरफुल हुया 3 ऐं हाणे हिन में कलर घटि आहे। हिन में तव्हां ॾिसंदव हीअ पिंक शेड आहे, मिटी पई अथनि त एॾो ॾिसो साफ़ थी करे केॾो प्यारो थो लॻे। ऐं हिन में येलो जो बि शेड आहे, पिंक जो बि शेड आहे। त हिन महिल हिननि में ॼण कलर घटि थी वियो आहे। ऐं मूंखे माली इहो चयो त जीअं जीअं हिननि ते उस पवंदी त हिननि में कलर घणो थींदो। ऐं हे आहिनि बि उस जे पासे ई रखियल आहिनि। ऐं हीअ मुंहिंजो ॾिसो मार्बल मनी प्लांट, मार्बल शेड में माशाअल्लाह इहो केॾो मज़े सां थो वधीक केॾो प्यारो थो लॻे हिन जो रंग। हिकिड़ो हीअ मनी प्लांट आहे जेके मुंहिंजे इग्नोर करण जे करे न, बल्कि इंतिहाई शदीद मिटी वारियूं हवाऊं हलण जे करे मेरा थी विया आहिनि ॾाढा। ऐं मां हितां जे लाइ जेके वठणु पई चाहियां सदाबहार जा प्लांट, त उहो अञा ताईं प्लांट्स वारो कोन आयो आहे, इन करे मूंखे अञा प्लांट्स मिलिया कोन्हनि। ऐं हिते बि मुंहिंजो कैक्टस लॻियल आहे, इहे कोन था वधनि। हीअ बि कैक्टस हिते बि लॻियल आहे, वधे कोन थो, पर इहे जेके आहिनि माशाअल्लाह सर्वाइव करे विया आहिनि, त मुंहिंजे लाइ इहो बि काफ़ी आहे। ऐं हिते मां हे हैरत जी ॻाल्हि आहे न, हे कीअं पूरी जो पूरी जी न चादरूं हीअं लहंदियूं आहिनि रंग जूं, ईअं शीट्स पूरियूं थी। हे ॾिसो, हे ॾिसो ईअं थो हुनजो पेंट लहे। छा कयां, पेंट कराइण जो को फ़ाइदो ई न थींदो फ़िलहाल मूड ई न आहे मुंहिंजो त मां हिननि खे पेंट करायां। ऐं हिननि में बि कंटिन्यू नवां पन निकिरंदा रहनि था। हीअ मुंहिंजो काफ़ी वॾो थी वियो आहे ऐं लॻे थो हुनजी जाइ बदिलाइणी पवंदी, या त मथां मां ही दॿो लाहे छॾियां जेको फ्रूट जो कार्टन लॻियल हो,
माशाल्लाह सभु पंहिंजे उरूज ते आहिनि। इहो अलाह जो करम आहे। ऐं बसि अजीब मज़ो आहे हिकिड़ो हिननि सां टाइम स्पेंड करण जो। पोयां ॾिसो था सभु मुंहिंजा ॾेॾर पार्टी, आउल पार्टी, मथे बदकूं आहिनि, हिते मुंहिंजी झिरकी आहे। बहरहाल हाणे मां हिननि मां जेके कुझु कूड़नि जो पाणी मिटी मथां ड्राई थी वई आहे उन्हनि खे ॾींदमि मां पाणी, पोइ वरी अंदरि हलां थी। हे नंढड़ा नंढड़ा टॉयज़, नंढियूं नंढियूं डेकोरेशन्स हिननि में मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि रखणु। पाणी कुझु कुंडियुनि खे ॾेई वरितुमि, अंदरि अची वई आहियां मां। ऐं हाणे हिते वेही मां वापसि पंहिंजो साॻियो ई कमु कंदमि। हिनखे बटण टाकींदमि फ्रॉक्स खे, हे हिते कढी रखिया आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु टीवी ॾिसंदमि ऐं मां हलाईंदमि पंहिंजी फेवरेट न्यूज़ चैनल फेवरेट मतिलबु ख़बरूं ॿुधंदमि मां। कोई मख़सूस चैनल त न आहे। ऐं ॿियो त कंहिं ज़माने में मूंखे पाण खे बि ख़बरूं पढ़ण जो इलाही शौक़ु हुयो ऐं मां पंहिंजी न्यूज़ रीडर थियण जी स्टोरी शेयर बि करे चुकी आहियां। सो हाणे सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे जेको आहे हे ॿ फ्रॉक हादिया जा ठही विया, राजिया जो अञा हिकिड़ो पियो आहे, इहो आख़िरी आहे। ऐं सर्च कयमि त थोड़ी इलास्टिक बि मिली, त हाणे मां कोशिशि कंदमि त हिन जे सलवार चढी ट्राउज़र जेको बि आहे उन में मां इहा विझी छॾियां। ऐं हाणे मां कंदमि राति जी मानी जी तयारी। हीअ कुझु भाॼी बि हिते रखी आहे, कुझु ॾिसां थी ॿियो बि पचाईंदमि। टमाटर जो पेस्ट बि हिते कढी रखियो आहे। त इहो आहे असांजो डिनर। ऐं हिन सां गॾु मानियूं पचंदियूं, अटो सुराण ॻोहे छॾियो आहे। ऐं मां कंदमि तव्हां सां थोरी कचहरी ऐं पोइ व्लॉग खे कंदमि ख़तमु। मुंहिंजो अॼु जो सिलाई जो टारगेट तक़रीबन पूरो थी वियो आहे। कुझु बसि इलास्टिक विझणी आहे, उहा विझंदमि हाणे मानी खाइण खां पोइ। ऐं हितां तव्हां सां कचहरी करे पोइ वञी मानी पचाईंदमि। उन खां पोइ जेको आहे लाउंज में वेठी हूंदमि, टीवी ॾिसंदमि, गॾु गॾु इहो हथ जो कमु हलंदो। त मां चाहियां थी त जेके लास्ट ईयर वारी पीसिस वठी रखिया उहे कढां ऐं इन्हनि ॿिन्ही ॼणियुनि जा सुभाणे वरी ॿिया कपिड़ा कटिंग करे रखां। ॾाढो मज़ो थो अचे, ॾाढो इंजॉय थी कयां। ऐं ईअं न आहे त को हुननि खे कपिड़नि जी कमी आहे, अलाह घणो ॾिनो आहे हुननि खे। ऐं मुंहिंजे पुट खे त ॾाढो शौक़ु आहे, हुनखे शौक़ु बि इहो ई हूंदो त मुंहिंजी धीअरूं ॼमनि। त अलाह सां ॿ गुॾियूं ॾिनियूं अथसि त उहो दिलि खोले करे उन्हनि जी शॉपिंग कंदो आहे। उन महिल पैसा बि न ॾिसंदो आहे त महांगो आहे सस्तो आहे, बसि जेका शइ वणंदी अथसि उहा वठंदो आहे। त मां वरी ऐं ॿियो मां जेके हुननि खे ॾियां थी उहे बि शौक़ सां था पाराइनि। ऐं त हद खां वधीक ख़ुशि थींदा आहिनि ॿई ॼणा, मुंहिंजो पुटु बि ऐं मुंहिंजी नुंहुं बि। नुंहंनि खे नुंहर चवंदे मूंखे थोरो अजीब लॻंदो आहे, मां धीअर चवंदी आहियां। सो त इनशाला सुभाणे इहे बि करे वठंदमि, छो त जेसिताईं इहे अचनि तेसिताईं हिननि जो कमु थी वञे कंप्लीट। पोइ जॾहिं हलिया वेंदा त पोइ वरी मां वापसि पंहिंजे कपिड़नि जी सिलाई शुरू कंदमि, छो त गर्मियुनि जा मां पंहिंजा अञा कुझु ख़ासि सिबिया न आहिनि। सियारे जा कपिड़ा सिबिया त सियारो हली वियो, उहे हिकु ॿ त पाता बि कोन्हनि। ऐं हाणे वरी गर्मी शुरू थी वियूं त गर्मियुनि जा कपिड़ा खपनि। ऐं एज़ यूजुअल मुंहिंजा इहे पुराणा कपिड़ा निकिरी आया, इन्हनि जो ई हाणे मुंहिंजे लाइ टाइम आहे ॼण त। बाक़ी हाणे अचण वञण में किथे नवां कपिड़ा कमु था अचनि। ऐं अलाह साईं रहम करे, अलाह पनाह ॾे वरी कोविड जी नई लहर त जहिड़ा हाल आहिनि त वरी सवाल ई नथो पैदा थिए त असां किथे निकिरूं। फ़िलहालु त अचण वञण जो को माना इम्कानु कोन्हे किथे बि। ऐं घर में माशाल्लाह ज़िंदाबाद पुराणा कपिड़ा। सो बसि कुझु इहो हाल अहिवाल आहे। ॾींहुं कीअं गुज़रियो, मोस्टली सिलाई कंदे गुज़रे थो, इन करे शेयर करण लाइ कुझु घटि ई हूंदो आहे। छो त फुल टाइम मां सिलाई मशीन ते वेठी आहियां त कंटिन्यू सिलाई त नथी ॾेखारे सघिजे न। ऐं इहे कपिड़ा सिबण, ट्राउज़र, इहे डायपर कवर्स, फ्रॉक, नंढियूं शर्ट्स, इहे सभु मां सिलाई सेखारे चुकी आहियां। इन्हनि जूं वीडियोज़ अवेलेबल आहिनि। तव्हां ॾिसंदव त तव्हां मुंहिंजे चैनल ते त तव्हांखे मिली वेंदी। प्लेलिस्ट चेक कंदा कयो, टॉप ते मथे कुझु लफ़्ज़ लिखियलु हूंदा आहिनि चैनल जे, उन जे मथे प्लेलिस्ट लिखियलु हूंदो आहे। उन ते क्लिक कंदव त पूरी लिस्ट निकिरी ईंदी त मां छा छा हिन महिल ताईं सेखारियो आहे। हर शइ जी अलॻि लिस्ट तव्हांखे हिकिड़ी मिलंदी। कुकिंग जी धार मिलंदी, सिलाई जी धार मिलंदी, डेली लाइफ जा व्लॉग्स आहिनि उहे अलॻि, मतिलबु अनलिमिटेड। सिर्फ़ु इहो इन लाइ थी ॿुधायां त कुझु नवां हूंदा आहिनि माण्हू त उन्हनि खे थोरी मुश्किल थींदी आहे ॻोल्हण में। इन जे लाइ मां चाहींदी आहियां गाइड कंदी रहंदी आहियां, जेतिरो मूंखे ख़बर आहे। ज़ाहिर आहे एक्सपर्ट मां बि न आहियां। सो हलंदे हलंदे मिड़ई कुझु न कुझु सिखी वियमि। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे सिखणु, पर सिखणु उहो जेको मां चाहियां। जीअं कल्ह मां तव्हांखे ॿुधायो आर,
त नंढे हूंदे सेखारीनि पिया त न पई अचे, हुरमिचो सेखारीनि पिया कोन पियो अचे। जॾहिं पाण सिखणु चाहियमि त मिंटनि में सिखियो मां। ऐं मुंहिंजी आर जी त स्टोरी एॾी मज़े जी अथव त अमां जेको आहे अली ॼायो हो, राजिया ऐं हादिया जो जेको पीउ आहे इहो ॼायो त मां आर सिखी। त अमां ठाहे पई कुझु आर, त अमां जो ढेरो ऐं नंढिड़ो हेतिरो पीस ठहियलु सेंटर पीस आर जो ऐं आर उहे पिया हिकिड़े हंधि। अमां उहो ठाहे पई वेठी, मां थोरी देरि अमां खे ॾिठो ऐं मां चयो अमां इहो मूंखे त ॾियो। ऐं उहो टाइम कहिड़ो हो, उहो सुबुह जो टाइम हो, असां वापसि पिया वञूं पंहिंजे घर लाड़काणे खां, ऐं बस जो टाइम थियण वारो हो ऐं असांजे घर मां निकिरणो हो। ऐं अमां सवेर सवेर वेठी आर पई हणे। अमां खां मां उहो आर ऐं ढेरो वठी खणी वियमि ऐं मां बस में ठाहे उहो नंढिड़ो हिकिड़ो राउंड मैट आहे मां कंप्लीट कयो। सो कंहिं ॾींहुं मां मैट्स वग़ैरह कढंदमि त मां लाज़मी कोशिशि कंदमि त उहो तव्हांखे मां ॾेखारियां। त उनजो सेंटर अमां ठाहियो ऐं उनखे बाक़ी कंप्लीट मां रस्ते में कयो ऐं मूंखे आर अची वई। ऐं हाणे मां अलाए माशाल्लाह हर शइ ठाहे थी सघां। मां ॿारनि जा टॉइस बेशुमार ठाहिया आहिनि ऐं ॿार नंढा हिननि जा ब्लैंकेट्स ठाहिया ऐं शॉल्स ऐं स्वेटर टोपियूं, पंहिंजा अनलिमिटेड स्वेटर मां पंहिंजा ठाहिया। त ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो हाणे न एतिरो मां आर जो कमु नथी कयां छो त ॾाढो नज़र जो कमु आहे। उन जी आर हाणे अञा बि मज़े सां हणंदी आहियां, धागे जो थोरो मतिलबु करणु नथी चाहियां। ऐं ॿियो हूअं बि तव्हां ॾिसो था मां सॼो ॾींहुं कमु थी कयां, त छा कयां, आख़िर थकिजी थी पवां, टाइम बि मैनेज नथो थिए पोइ वरी। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं मंझंदि जो रेस्ट मूंखे लाज़मी करिणो हूंदो आहे। सवेर उथंदी आहियां फजर खां पोइ मां जाॻी न सघंदी आहियां। हा, मोकल वारो ॾींहुं हूंदो आहे, सुराण घर में हूंदी आहे, ज़िंदाबाद मुंहिंजी धीअ खे अलाह साईं ख़ुशियूं ॾेसि बेशुमार, त ॾाढो मूंखे आरामु कराईंदी आहे उहा। त पोइ मां सुम्ही पवंदी आहियां अगरि उहा घर में हूंदी आहे। छो त पोइ कचिरो वठणु ईंदो आहे छोकिरो, या मासी ईंदी आहे कम वारी, खीर वारो ईंदो आहे, त उन्हनि सभिनीनि खे उहा ई फेस करणी हूंदी आहे। मां बेफ़िक्र थी पंहिंजे कमरे में चइबो आहे न लत ॾेई सुम्ही पवंदी आहियां। उर्दू में चवंदा आहिनि घोड़े बेच कर, यानी सभु ख़फ़ा, सभु धंधा लाहे। सो बसि इहो हाल वाल आहे, इहा ई ज़िंदगी आहे। सॼी उमिरि महिनत कई आहे, 3 माण्हुनि जो मां चवंदी आहियां मां कमु कयो आहे तक़रीबन हिकु ज़िंदगीअ में। त हाणे थोरो थोरो आराम ते त हक़ आहे न। हाणे बाक़ी जेको मां इहे सभु कुझु कंदी आहियां रोज़, इहा मुंहिंजी ख़ुशी आहे, इहा मुंहिंजी मजबूरी कोन्हे। इहो सभु कुझु मां न कयां तॾहिं बि ज़िंदगी हलंदी, पर जेकॾहिं मां इहो सभु कुझु न कयां त पोइ छा कयां। वांदो वेहण त बर्दाश्त खां ॿाहिरि आहे मुंहिंजे। सो बसि दिलि विंदराइण लाइ, पाण खे ख़ुशि करण लाइ, मुंहिंजा ॿार ख़ुशि था थियनि उन्हनि जी ख़ुशीअ जे लाइ इहो मां सभु कुझु कंदी थी रहां। सो बसि अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। अलाह तव्हांखे आबाद रखे, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं हीअ वीडियोज़ वणनि थियूं, तव्हां हिननि मां कुझु सिखो था, त प्लीज़ प्लीज़ मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, मुंहिंजी दरख़्वास्त आहे तव्हांखे त हिननि वीडियोज़ खे शेयर ज़रूरु कयो, मुंहिंजे चैनल जो लिंक शेयर कयो। ऐं अगरि लिंक तव्हांखे नथो मिले, तव्हांखे सम्झ में अगरि न अचे, फ़र्ज़ु कयो कोई अनॼाण हूंदो आहे, खणी एॾी टेक्नोलॉजी ख़बर न आहे, तव्हां सिंपल ॿियनि खे ॿुधाए सघो था त भई नसरीन वफ़ाई सिंधी यूट्यूबर इहो चैनल आहे, इहो जेको आहे सब्सक्राइब कयो या इहो ॾिसो या इनखे विज़िट कयो। त इहो नालो सिंपल ॿुधाईंदो तॾहिं बि उहो मिली वेंदो, कोई बि यूट्यूब ते लिखंदो त। सो मां चाहियां थी त अगरि मां कुझु चङो करे रही आहियां, अगरि कंहिंखे कुझु फ़ाइदो थी रहियो आहे, त उहो पोइ घणनि माण्हुनि ताईं पहुचणु खपे। ऐं तव्हां ॾिसो था, पाण बि चेक कयो तव्हां मुंहिंजी वीडियोज़ ते 300-400 माण्हुनि जा व्यूज़ आहिनि, जॾहिं त 5000 खां मथे सब्सक्राइबर्स आहिनि। त पोइ हाणे छा चवां मां 1000 व्यूज़ बि नथा अचनि मुंहिंजी हिकिड़ी वीडियो ते। सो इहा बहरहाल मूंखे शिकायत आहे पंहिंजे ॾिसंदड़नि खां, जेके ॾिसनि था उन्हनि जो थैंक यू सो मच, उन्हनि जा कुर्ब आहिनि, उन्हनि जूं महिरबानियूं जेके मुंहिंजा रेगुलर व्यूअर्स आहिनि। ऐं बाक़ी जिन चैनल सब्सक्राइब कयो आहे पर ॾिसनि कुझु कोन था, त पोइ फ़ाइदो कहिड़ो थियो, पोइ त बसि अजायो आहे, इहो नालो आहे सिर्फ़ु। सो बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो, अलाह भाई।